सिंधु दर्शन गाने ॿुधायो ॿोली बचायो। छा थियो मुंहिंजी पढ़ी? दादी, स्कूल में हिकु छोकिरीअ मूंसां तमामु ख़राबु ॻाल्हायो ऐं हाणे दिलि अंदरि ॾुखु महसूसु थी रहियो आहे। बचड़ा, लफ़्ज़ सिर्फ़ु आवाज़ न आहिनि, लफ़्ज़नि में ताक़त हूंदी आहे। कुझु लफ़्ज़ दिलि खे टोड़े छॾींदा आहिनि ऐं कुझु दिलि खे शफ़ा ॾींदा आहिनि। हिकु दफ़ो हिकु नंढड़े ॿूटे खे रोज़ चयो वियो, तूं कमज़ोर आहीं, तूं ख़ूबसूरत न आहीं, तूं कॾहिं वॾो न थींदे, ऐं आहिस्ते आहिस्ते इहो ॿूटो सुकी वियो। पर ॿिए ॿूटे खे, तूं ख़ूबसूरत आहीं, तूं वधंदे, तुंहिंजे अंदरि ताक़त आहे, ऐं कुझु ॾींहंनि में इहो गुलनि सां भरिजी वियो। दादी, छा लफ़्ज़ एतिरो फ़र्क़ु आणीनि था? हा मुंहिंजा ॿार, लफ़्ज़ रूह ताईं पहुची वेंदा आहिनि। इन करे ॻाल्हाइण खां अॻु दिलि में मोहबत पैदा करियो, छो त नरम लफ़्ज़ दुआ बणिजी वेंदा आहिनि ऐं बरसाति आहिस्ते आहिस्ते पई हुई। दादी, हाणे मां हर कंहिं सां प्यार सां ॻाल्हाईंदसि ऐं यादि रख, दुनिया में सभ खां सस्तो तोहफ़ो नरम लफ़्ज़ हूंदा आहिनि, पर उन्हनि जी क़ीमत तमामु वॾी हूंदी आहे। ओम शांति शांति शांति।